गरीब जो हिकत कमर ते बेअत सां इशारा ॾेई चे तो अब्बास किथे लथल मातमी बणजी आवां मातमी बणजी आवां मातमी बणजी आया हकला ॾींदो ॾींदो उते आयो जिते ज़ैनब जे चादर जे निगरां नजी लाश मिटीअ ते पई केड़ो अज़ादार आ जंहिंजी हाय न निकरे जीअं जो 72 जनाज़न खण वारो हुसैन मथां आयो जख्मी त कमर ते रखे हकल मारे करे चेतो गाज़ी वो मुंहिंजी चेल भजी पई अब्बास जंहिंजा तो जहिड़ा भाइर मरण उन्हनि जा वॾा भाइर जल्दी ज़गीफ़ बणजी वेंदा अल्लामान 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 वधीक न बस हिक रवायत मां कायनात कुर्बान के सैयद माफ जो हुसैन जमीन ते वेठो अब्बास जो सर खणी गोद में रखे जो मातम सा प्यार एक अख मां तीर कढई बी अख मां मिट्टी साफ कई रोई करे चेतो गाज़ी आखिरी टाइम काई हसरत हो जाई मां हुसैन हाज़िर मातमी माफ कजो तोड़े जो जख्मियों गाज़ी जूं कूका निकरी वई हकल मारे करे चेतो मौला वो थी सगई नौकर जी लाश खैमन में न खड़ी मातम तुझे मजहब में जायजा मातम तुझे मजहब में जायजा हुसैन पर जल्दी जल्दी तो क्या हुसैन फरमाए तो गाजी पंजी बुधाई मां नौकर जी भी बुध हुसैन फरमाए तो गाजी जै ज़बान नौकर सजाए अज भाव सडियूं अब्बास रोई चेतो हाय वो मुंजा अल्लाह रासी जुमलो इहो हाय वो मुंजा परदेसी भा कोई कयामत जो मंदर बन जियो जो हुसैन गाज़ी जे लबन ते हथ दिनो अब्बास रोई चेतो मौला वो पेरा त चयई हाणे रोके छो तो जुमलो इहो आज रोवण आयो हुसैन फरमाए तो गाज़ी जरा सिर फेरे खैमन ॾिने हार अब्बास जी जो ॾिठे में रोवण वारो मिंबर जो कसम चौहठ बीबी जी चादर लथल होरे आवाज तो अचे जियो हुसैन के भाव सजई अज ज़ैनब के भेण सडियूं ना 9 लख फौज तू लहंदा गाज़ी मातम एको चुप शबीर दिखा गई एंदा मौत खातून दे धिया देओ एक पल विच मार सकीना रोई चे पी चाचा न लखया न अम्मा चादर घुरे ओ चाचा तुझे मौत असा के गरीब बना